त असीं आहियूं ग़रीब माण्हू, दिहाड़ीदार, मज़दूर माण्हू। ठीकु आहे। ऐं हुकूमत जीअं ई राति जो 12 बजे ऐलान कयो आहे पेट्रोल 55 रुपया महांगो थियो ऐं डीज़ल बि महांगो, ऐं हिन जे करे डीज़ल महांगे थियण जे करे जेको आहे हर शइ जो रेट जेको आहे उहो ॿीण ते चढ़ी वियो आहे। ऐं जेको आहे खाइण पीअण जूं जेके शयूं आहिनि, गिहु आहे ऐं चांवर आहिनि या अटो आहे, मतिलबु जेका बि शइ आहे खाइण पीअण जी उहो तमामु घणी महांगी थी आहे। असीं मज़दूर असांजो चवणु इहो आहे त असांखे मथां खां शइ महांगी मिलंदी त असां महांगी हलाईंदासीं। असां पंहिंजे वधि में वधि कोशिशि इहा कयूं था त आवाम खे सस्ती ॾियूं शइ। जो ही भाड़ा किराया असांजे मथां मसवाड़ूं आहिनि, ॿियूं आहिनि, सची पुछो त असांजे पंहिंजा घर जा ख़र्चा बि कोन था हलनि साईं इन महांगाई जे दौर में। माना ईअं सम्झो भाॼी केॾी महिल असां पंहिंजे घर में पचायूं था कोन था पचायूं, खपाईंदड़ सब्ज़ी वारा आहियूं, पर फ्रूट आहे इन खे सॼो ॾींहुं ॾिसूं था पर खाई कोन था सघूं साईं। एॾी महांगाई थी वई आहे। हुकूमत खे इहो ई अर्ज़ु आहे त असां ग़रीब मज़दूरनि जे लाइ कुझु सोचे, जेको ग़रीब आवाम आहे इन्हनि जे लाइ कुझु सोचे। इहो तेल एतिरो हिकिड़े धक में 55 60 रुपया चढ़ियो थो वञे, हे असांजी त चेल्हि टुटी वई। असां त पंहिंजे घर जो ख़र्चो कोन था अक्सरात पूरो करे सघूं। कपिड़ो वठूं था त माना ॿी शइ बीमारी खे कोन था पुॼूं, जे बीमारी खे पुॼूं था त कपिड़ो कोन था वठी सघूं साईं। महिरबानी साईं। आवाम खे जीअण जो हक़ बि कोन्हे। हाणे असां वञूं त केॾांहुं वञूं, इहो असां चवणु चाहियूं था। मुतालबो असांजो इहो आहे बसि पेट्रोल जी क़ीमत जेका आहे घटि कई वञे ऐं महांगाई घटि कई वञे, ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे। इहो चवणु चाहियूं था भलारो महीनो आहे रमज़ान मुबारक जो, इन में हुकूमत महांगाई खे कंट्रोल करे जीअं ग़रीब अवाम ऐं जेको आहे सही नमूने सां पंहिंजो इफ़्तार ऐं शहरी जो सामान वठी सघे। ऐं जेको आहे हाणे मथां ईद बि अचण वारी आहे, ग़रीब अवाम पंहिंजी ईद जी ख़ुशियुनि में ईद बि सुहिणे नमूने सां मल्हाए सघे। ऐं महांगाई बेसिकली इहा ॻाल्हि सही आहे, आवाम जो ॾोह कोन्हे, बिल्कुलु शयूं महांगियूं थियूं आहिनि। असल में मथां खां ई जेको पेट्रोल डीज़ल वग़ैरह महांगा थिया आहिनि, उन हिसाब सां जेके आहे शयूं मथां खां ई महांगियूं थियूं आहिनि। सो किराया बि महांगा